अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पिरिया गुल सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। भारतीय इंतहा पसंदन जे दबाव में अची आईपीएल में फास्ट बॉलर मुस्तफिजुर रहमान के रिलीज करण तां बांग्लादेश ऐं भारत में छिकताड़ वधी वई। बांग्लादेश T20 वर्ल्ड कप लाइ टीम भारत न मोकलण जो ऐलान करे छडियो। बांग्लादेशी क्रिकेट बोर्ड पारां जारी कयल पधिराई मुताबिक़ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी हंगामी मीटिंग थी, जंहिंमें भारत ऐं श्रीलंका में T20 वर्ल्ड कप जे डेवलपमेंट बाबति जाइज़ो वरितो वियो। इजलास में गुज़िरियल 24 कलाकनि में पैदा थींदड़ सूरत हाल जो तफ़सीली जाइज़ो वठण बाद फ़ैसिलो कयो वियो त बांग्लादेश ते क़ौमी टीम भारत न वेंदी। वफ़ाक़ी घरवसी मनी लॉन्ड्रिंग कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो हुकुम ॾेई छॾियो। मोहसिन नक़वी जी सदारत हेठि FIA कराची ज़ोन जो इजलास। मनी लॉन्ड्रिंग ख़िलाफ़ कार्रवाई बाबति ब्रीफिंग। घरू वज़ीर चयो आहे त वॾनि मनी लॉन्ड्रर्स में मज़बूती सां हथ विधो वञे। जाली दवाउनि जे कारोबार में मुलविस जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सूबे जो अमन ख़राब कंदड़नि खे सख़्ती सां मुंहुं ॾींदासीं। तालीम असांजी फ़िक्री मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। इल्म खे मुआशरे जी बहितरी लाइ इस्तेमाल करणु घुरिजे। कराची में अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी जे कॉन्वोकेशन खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शुरू कई। ही इदारो पीपल्स पार्टी जे नज़रिए जो तसलसल आहे।